छा लिखी छा लिखां छा लिखी साल दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आवां जो मेज़बान जाफ़र महमूद। सामीन, सिंध जे अंदरि उहो त सालनि खां मिसिंग पर्सन जे हवाले सां जदोजहद ऐं जाखोड़ जारी आहे ऐं मुस्तक़िल जेका जस्तजू हींअर रिसेंटली शुरू थी आहे कराची प्रेस क्लब वारे थाने खां पोइ उहा पंहिंजी जाइ खे तमामु सुठे तरीक़े सां अची वधी रही आहे। ऐं वाइस फॉर मिसिंग पर्सन जी जेका कमेटी आहे उन्हनि जे तरफ़ां इहो तय थियल आहे त हर ईद खां हिकु ॾींहुं अॻु ऐं ईद वारे ॾींहुं उहो मुसलसल एहतजाज कंदा रहिया आहिनि। इहो सालनि खां हिकिड़ो मुरवज तरीक़ेकार आहे जंहिं मूजिबि उन ते अमल दरामद कयो वेंदो आहे। हिन भेरे बि सुभाणे खां यकीनन हीउ जेको एहतजाज थियणु वञे पियो उनखे रोकण जे हवाले सां सिंधु अमान जे घर ते राति 1 बजे खां चढ़ाई थी आहे वॾे पैमाने ते। ऐं सिंधु अमान जे वालिद साहिबु उनजे भाउ ऐं भाइटे खे असांजे इस्लाम मूजिबि कंधे खणी गुम कयो वियो आहे। हीउ जेको सिलसिलो आहे असां सम्झूं था त नियाणियुनि जा हौसला जेके बुलंद हौसला आहिनि उन्हनि खे सदा करण जे लाइ हिकु रज़ील हरकत आहे रियासत जे तरफ़ां। तंहिं करे हिन क़िस्म जूं हरकतूं न थियणु खपनि। पुरअमन एहतजाज जो हर शहरीअ खे हिन मुल्क जे आइन में मौजूदु जेके छिकूं आहिनि उन्हनि मूजिबि हक़ आहे त हू पंहिंजो एहतजाज पंहिंजो आवाज़ बुलंद करे सघे थो। हिन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असां सां मौजूदु आहिनि साईं दिलशाद सीनियर साहिबु। साईं तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते वेलकम चऊं था। तव्हां छा सम्झो था त हीउ जेको सुभाणे सां रखियल एहतजाज आहे उनखे रोकण जे लाइ नए पाकिस्तान में हीउ जेका तब्दीली आई आहे जो असुल जेके दुआरी आहिनि उहे त उन्हनि वटि आहिनि ई आहिनि, पर हाणे उनजे घर भातियुनि खे बि कंधे खणी गुम कयो थो वञे। तव्हां हिन बाबति छा चवणु चाहींदा? असल में हीउ जेको इशू आहे मिसिंग पर्सन जो इहो सिर्फ़ु सिंध ताईं महदूद न आहे, पर पाकिस्तान आर्मी बलूचिस्तान मां, खैबर पख्तूनख्वा मां ऐं सिंध मां सवाइ पंजाब जे बाक़ी टिनी सूबनि मां माण्हू खणे यानी हिकिड़ो मैसेज आहे दुनिया पूरीअ खे पाण मैसेज पिया ॾियनि। सवाइ पंजाब जे बाक़ी 3 सूबा मुल्क दुश्मन आहिनि। टिनी सूबनि में पाकिस्तान जा मुखालिफ़ ऐं दुश्मन माण्हू आबाद आहिनि। उनजे करे टिनी सूबनि मां माण्हू खंभे ऐं दुनिया खे इहो तासुर ॾियनि सवाइ पंजाब जे ॿियो को बि मुहिबे वतन। हाणे ताज़ो इलेक्शन थियो हिन मुल्क जो, हुनमें पंजाब जो असेंबलीअ जे अंदरि एहतजाज, उहो एहतजाज न हो सॼी दुनिया ॾिठो, एहतजाज न हो तमाशो, तमाशा। हुन तमाशे दुनिया खे इहो मैसेज ॾिनो त हिकु बावकार इदारो जेको पार्लियामेंट दुनिया जे अंदरि
हर मुल्क में पार्लियामेंट आहे उनखे हिकिड़ो बावकार इदारो सम्झो वेंदो आहे। उन बावकार इदारे जा मेंबर केतिरा बाज़रफ़ आहिनि, इहो मैसेज ॾिनो उन्हनि दुनिया। इन एहतिजाज खां पोइ जॾहिं अख्तर मेंगल खे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो त अख्तर मेंगल पंहिंजी तक़रीर जी शुरूआत में इहो चयो त तव्हांजा 2 वोट या 2 सीटूं चोरी थियनि त तव्हां तमाशो कयो, एहतिजाज न कयो, तमाशो कयो। एॾो शदीद खां एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे, हिकिड़ो 2 वोटनि जी चोरी। असांजा त बचा चोरी था थी वञनि, असां काथे एहतिजाज रिकॉर्ड करायूं, कहिड़े इदारे वटि एहतिजाज रिकॉर्ड। सूरत हाल इहा हुई त अञा अख्तर मेंगल इहे लफ़्ज़ चया ई मसि त पाकिस्तानी मीडिया जे समूरनि चैनल इश्तिहार शुरू कया ऐं अख्तर मेंगल जी तक़रीर रिले करणु बंदि करे छॾी। सूरत हाल आहे। हिन मुल्क जा इदारा, हिन मुल्क जूं असेंबलियूं, हिन मुल्क जी मीडिया पंजाब जे तमाशे खे त 3 कलाक ॾेखारनि थियूं, पर जेकॾहिं को सिंधी या बलोच पंहिंजे नौजवाननि जे सम्झण ते, पंहिंजनि माण्हुनि जे सम्झण ते सिर्फ़ु ॻाल्हाए थो त हुनजी ॻाल्हि बि ॿुधण लाइ तयारु कोन्हनि, नशरियात बंदि था करे छॾनि, मीडिया पंहिंजा रुख तब्दील थी करे छॾे। ही सूरत हाल आहे हिन मुल्क। असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ माण्हू त खपे था वञनि, एहतिजाज करण जो हक़ बि नथा ॾियनि, पर जेकॾहिं कंहिं इदारे में ॻाल्हि थी रहिजे त ॻाल्हि ॿुधण लाइ बि तयारु न आहिनि। ही रवैयो आहे मजमूई तौर पंजाब पूरे जो, हुनजे मेंबरनि जो, हुनजे मीडिया जो, हुनजे इदारनि जो, इहो रवैयो आहे। ऐं सिंध में जेको कुझु थियो आहे कि मिसिंग पर्सन जी तारीख़ हले पई, का बि पॉलिटिकल तहरीक न हुई। सिंध में हिकिड़ो इदारो आहे वाइस फॉर मिसिंग पर्सन, बिल्कुलु नॉन पॉलिटिकल इदारो, हुनजा के बि सियासी मक़सद न आहिनि, न उहो सिंधू देश जी जदोजहद थो करे, न क़ौमी हक़नि लाइ थो विढ़े, न चालीहनि जी करारदाद लाइ थो विढ़े, कुझु बि न, हुनजो को बि पॉलिटिकल मोटिव ई न आहे, मक़सद ई न आहे। हू हिकिड़ा नॉन पॉलिटिकल माण्हू आहिनि वीचारा, जिन जे घरनि जा भाती खॼी विया आहिनि। उहे माण्हू जिन जे घरनि मां उन्हनि जे पीरुनि खे, उन्हनि जे भाउरनि खे खणी आया, उन्हनि माण्हुनि हिकिड़ो इदारो ठाहियो आहे जंहिंजो मक़सद सिर्फ़ु इहो आहे त रियासत ताईं इहो आवाज़ पहुचाइनि त केतिरनि सालनि खां असांजा माण्हू गुम आहिनि, महिरबानी करे उन्हनि माण्हुनि खे ज़ाहिर कयो। जेकॾहिं वाकई मुजुर्म आहिनि, वाकई उन्हनि को ॾोह कयो आहे त उन्हनि खे अदालतुनि में चालान कयो, उन्हनि ते फर्ज़े जुर्म आयद थियो। ही 2 साल थी विया आहिनि, किन माण्हुनि खे 3-3, 4-4 साल थी विया आहिनि, किन खे 6 साल थी विया आहिनि, न ॾस थो मिले, न पतो थो मिले माण्हू काथे मारे छॾिया अथव तॾहिं बि ज़ाहिर कयो, जे जीअर आहिनि तॾहिं बि ज़ाहिर। हू सिर्फ़ु कुझु बि नथा चवनि, हू सिर्फ़ु था चवनि असांखे ॿुधायो त जीअर आहिनि या मारे छॾियव। जे जीअर आहिनि त उनखे ज़ाहिर कयो, उनखे फर्ज़े जुर्म 2-2, 3-3 सालनि खां उनखे खयूं खंभियूं वेठा हो। इहो कहिड़ो जेका आहे कानून आहे, कहिड़े आइन जी शिक में तव्हांखे इहे अख़्तियार मिलियल आहिनि, कहिड़े हिसाब में माण्हुनि खे लापता था करे छॾियो। ही सिर्फ़ु एतिरो आवाज़ उथारनि था पिया। ऐं अदी सिंधूअ जे घर ते जेको राति छापो लॻो आहे, उन वीचारे जो ॾोह सिर्फ़ु इहो हो त उन इदारे जी ड्यूटी करणु न आहे। जेको इदारो रियासत खे सिर्फ़ु इहो अर्ज़ु करे त माण्हुनि खे ज़ाहिर कयो, जीअर आहिनि ज़ाहिर कयो, मरी विया आहिनि त ॿुधायो, ऐं ज़ाहिर कयो जेकॾहिं आज़ादु कयो त ठीकु आहे, नथा कयो त अदालतुनि में पेश कयो, उन्हनि खे को ॾोह आहे त केस हलाए। को अहिड़ो मुतालबो नथी करे पई वाइस ऑफ मिसिंग पर्सन जो इदारो, न इहे अदड़ियूं को बि अहिड़ो मुतालबो नथियूं कनि जेको रियासत मुखालिफ़ हुजे, रियासत दुश्मन हुजे, पाकिस्तान जे कानून सां मुतसादिम हुजे, पाकिस्तान जे रियासती इदारनि सां मुतसादिम हुजे, या पाकिस्तान जे आइन जे ख़िलाफ़ हुजे। का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। आइन जे दायरे जे अंदरि, पाकिस्तान जे कानून जे अंदरि, उन्हनि जे रियासती इदारनि खां सिर्फ़ु इहो सवाल था कनि, हिन मुल्क जे कर्ता धर्ता खां, हिन मुल्क जे हुक्मराननि खां, हिन मुल्क जे अदालतुनि खां सिर्फ़ु इहो सवाल था कनि त असांखे इंसाफ़ ॾियो। सालनि खां वठी असांजा माण्हू लापता आहिनि, का ख़बर न आहे, असांखे इंसाफ़। अनवर ख़्याल साहब आयो हो,
हिन महिल बि अलाह जे फज़ल ऐं करम सां साईं मिनिस्टर थींदो या थी वियो हूंदो। अॼु बि वज़ीर दाख़िला हो, हाणे वज़ीर दाख़िला जो उहिदो खणंदो ऐं हू चीफ जस्टिस पाकिस्तान जो। इन्हनि ॿिन्ही वटि दांव खणी विया वाइस ऑफ मिसिंग पर्सन। अनवर शाह साहब पाण आयो हुन वक़्त में ऐं इंटीरियर मिनिस्टर हो सिंध जो। उन बि इहे ई लफ़्ज़ चया त तव्हांजा माण्हू धाड़ेल खणी आया आहिनि, असांजी एजेंसियुनि में थिया आहिनि। जॾहिं चीफ जस्टिस साहब वटि दांव खणी वयूं छोकिरियूं, चीफ जस्टिस साहब इहो ई चयो त तव्हांजा माण्हू धाड़ेल खणी आया आहिनि, असांजी एजेंसियुनि में। हलो साईं, हाणे हेॾा ॿ मोतबर माण्हू, सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस, मुल्क जो सिंध जो वज़ीर दाख़िला, पीपुल्स पार्टीअ जो अहम लीडर, ॿई माण्हू इहो चवनि था असांजी एजेंसियुनि में थिया आहिनि माण्हू। 100-150 माण्हू जेके बि आहिनि उन्हनि 200 जे क़रीबनि सभिनी खे धाड़ेल खणी आहिनि। हैरत मूंखे इहा थी थिए त 150 पौड़नि 200 माण्हुनि खे 6 सालनि में धाड़ेल पालनि था, भंग बि नथा घुरनि। अलाए कहिड़ा फराक दिल धाड़ेल आहिनि। सिंध में त असां अहिड़ो को बि धाड़ेल न ॾिठो आहे जेको 6 साल माण्हू पाले भंग बि न घुरे। हलो मञूं था धाड़ेल खणी आहिनि, पर बाबा उन्हनि धाड़ेलनि खे केरु रोके थो? उन्हनि धाड़ेलनि को माण्हू केरु मोटाईंदो? हुकुमरान त तव्हां आहियो न, अदालतूं तव्हांजे हथ में आहिनि, पुलिस तव्हांजे हथ में आहिनि, इदारा तव्हांजे हथ में आहिनि। हुकुम मोटाइण तव्हांजो क़रीब तव्हांजे चवंदासीं माण्हू मोटाइजो, धाड़ेलनि वटि या एजेंसियुनि वटि माण्हू त मोटाइजो न, ज़ाहिर कयो न। केरु कराईंदो? इहो को तरीक़ो आहे? धाड़ेल खणी असांजी ज़िम्मेवारी ख़तम, हुकूमत छो था हलायो? इहे अदालतूं छो ठाहियूं अथव? ही कैबिनेट छो ठाही अथव? इदारा छो ठाहियो? ख़तम छो न पोइ? जेकॾहिं मुल्क में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे, जेकॾहिं धाड़ेल आहिनि, धाड़ेल सभई माण्हू खणी गुम था करे छॾनि, त उन्हनि धाड़ेलनि को माण्हू मोटाईंदो केरु? धाड़ेलनि जो ख़ात्मो केरु कंदो? तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। वरी बि सवाल तव्हां खां ई कंदासीं, एहतिजाज तव्हांजे अॻियां कंदासीं। हाणे सूरत हाल इहा आहे त छोकिरियूं एहतिजाज कनि थियूं या एहतिजाज करण जे लाइ सोचनि थियूं या एहतिजाज करण लाइ का प्लानिंग कनि थियूं, त उन्हनि जे घर जा भाती खणी था वञनि। 4-5 छोकिरियूं कनि, आरी जो आहे, नीलम आरी जो आहे, शशि लोहारा, सोरठ लोहारा, सिंधू चांदियो आहे। 4-5 छोकिरियूं जेके मिसिंग पर्सन जे हवाले सां पयूं थियूं, पाण पटोड़ियूं। नीलम ऐं तनवीर जो पीउ त अॻ में खणी आहे, शशि ऐं सोरठ जो पीउ अॻ में खणी आहे, हाणे जेको आहे सो सिंधू जो पीउ। ऐं ही थ्रेट आहे, ही मैसेज आहे त तव्हां ॻाल्हायो बि न, तव्हां पुछो बि न, असां माण्हू खणूं, असां माण्हू मारे छॾियूं, असां माण्हुनि जा लाश ॾियूं या यतीमनि खे लावार करे दफ़नाए छॾे, तव्हां बिड़क बि न पुछो। न तव्हां असेंबली जे अंदरि ॻाल्हाईंदव त तव्हांजा माइक बंदि करे छॾींदासीं, ॻाल्हाईंदव त तव्हांजे आवाज़ खे मीडिया ते अचण न ॾींदासीं। जेकॾहिं तव्हां चौहाटनि चौराहनि ऐं प्रेस क्लब जे अॻियां ॻाल्हाईंदव त तव्हांजा घर भाती बि खणी वेंदासीं। ही थ्रेट आहे, ज़ुबान बंदी थी थिए, ॿियो कुझु बि न आहे। ज़ुबान बंदी थी थिए त तव्हांखे ॻाल्हाइण जो हक़ असां नथा ॾियूं। असांजे आवाज़ खे दॿाइण जी ऐं कुचलण जी कोशिशि कई थी वञे। हे न्याणियुनि खे थ्रेट आहे त तव्हां एहतिजाज करणु बंदि। पर असां पुरुमींदा आहियूं त असांजो न्याणियूं पंहिंजा एहतिजाज जारी रखंदियूं। असां पुरुमींदा आहियूं त न्याणियूं पंहिंजी जिदोजहद खे एतिरो पुरअसर कंदियूं जो इहे इदारा मजबूर थींदा माण्हू मोटाइण जे लाइ। ऐं असां उमेद छा कयूं त सिंधी सिविल सोसाइटी, सिंध जा तरक़ी पसंद ज़हन, सिंध जा क़ौम परस्त ज़हन, सिंध जा कम्युनिस्ट ज़हन, सिंध जी लेफ्ट, क़ौमी इशू आहे। पंहिंजा सभु इख़्तिलाफ़ विसारे न्याणियुनि सां कुलो कुले में मिलाए गॾिजी बीहंदा ऐं हिकिड़ो भरपूर एहतिजाज रिकॉर्ड कराईंदा रियासत जे साम्हूं त असांजे माण्हुनि खे बेगुनाह खामखा ऐं अजायो न खंभियूं। हिकु भरपूर एहतिजाज जी ज़रूरत आहे ऐं मूंखे उमेद आहे
त सिंध तरक़ी पसंद वॾो सिविल सोसाइटी लेफ्ट ऐं क़ौम परस्त गॾी हिन नियाणियुनि जो साथ ॾींदा ऐं सॼी सिंध में सिंधगी एहतजाज भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराईंदा ऐं इहो मैसेज ॾींदा हिन मुल्क जे रियासती इदारनि खे ऐं हिन मुल्क जे हुक्मराननि खे अञा असां जीअर आहियूं मरी कोन विया आहियूं। तव्हांजी महिरबानी। सामीन ही ॻाल्हियूं मां ॿुधियूं साईं दिलशाद भुट्टो सीनियर साहब जूं ॿुधायो त हिन क़िस्म जा जेके सिंधी माण्हुनि सां रियासतुनि जा मामला आहिनि उहे मुसलसल जारी आहिनि, तंहिं करे सिंधी माण्हुनि वटि हिन जो हल सवाइ एहतजाज जे अमल जो को बि न आहे। तंहिं करे पूरी सिविल सोसाइटी ऐं पूरी सिंधी क़ौम ऐं बादशाह माण्हुनि खे साईं जी तजवीज़ आहे त गॾिजी हिकिड़ो भरपूर एहतजाज करणु घुरिजे। वॉइस ऑफ लंडन सां गॾु आहियां ससुई हिदायतुल्लाह लोहार। जेके थोराइता आहियूं असीं वॉइस ऑफ लंडन जा जेके मुसलसिल गुम थियलनि जी आज़ादी जे लाइ जिदोजहद में गॾु रहिया आहिनि ऐं उन्हनि जी अपडेट जे लाइ असां सां ताउन में रहिया आहिनि। मां अॼु जी ॻाल्हि कंदसि जेको अॼु 20 अगस्त 2018 ते जेको राति जो 1 बजे सिंधु अमान चांडियो वॉइस ऑफ मिसिंग पर्सन जी डिप्टी कन्वीनर उन जे घर ते चढ़ाई कई वई, जंहिंमें उन जे बाबा खे, उन जे नंढे भाउ खे ऐं कज़न खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं हींअर ताईं ज़ाहिर न आहे कयो वियो। असीं इन अमल जी मज़म्मत कयूं था ऐं असीं इहा घुर कयूं था त जेके गुम थियल असांजा माण्हू पहिरीं खां हुआ उहे त आज़ादु करणु छॾे ॾियो, पर असांजा नया माण्हू खंबे गुम कया पिया वञनि ऐं उहे माण्हू खंबे गुम कया पिया वञनि जिन जा फैमिली मेंबर्स असां सां मुसलसिल हिकु जिदोजहद में गॾु रहिया आहिनि ऐं गुम थियलनि जी आज़ादी जे लाइ जेके कोशिशूं करे रहिया आहिनि। असांखे बार बार रियासत मजबूर पई करे त असां जेके गुम थियलनि जी आज़ादी जे लाइ कमु कयूं पिया त उन्हनि खे बि थ्रेट्स ॾिना पिया वञनि। उहे पंहिंजी फैमिली जे थ्रू इहो हिकिड़ो सिंधु अमान जे लाइ या उन जे घर भातियुनि जे लाइ हिकिड़ो थ्रेट ई आहे त जीअं तव्हां इंसान ज़ात जे लाइ कमु न कयो ऐं इंसानियत जे लाइ कमु न कयो ऐं जेका ह्यूमन राइट्स जी जेका हिते वायलेशन पई थिए यानी उन जे ख़िलाफ़ को आवाज़ बि न उथारे। हिन आवाज़ खे तमामु बुरी तरह दॿायो पियो वञे त गुम थियलनि जे मसइले खे हिते ख़तमु कयो वञे ऐं जेको मुसलसिल गुम थियलनि जो मसइलो आहे उहो तेज़ी सां हलंदो पियो रहे। असीं बार बार इहे चऊं था त असीं पुरअमन आहियूं, असीं सिंधी क़ौम पुरअमन रहिया आहियूं ऐं असांखे बार बार मजबूर न कयो वञे जो असां ग़लति स्टेप्स खणूं या असां कानून जे जी भञ कड़ी कयूं। हींअर ताईं असां कानून जे दायरे में रही करे जिदोजहद कयूं आहिनि, पर रियासत असांखे बार बार मजबूर पई करे छो जो असांजे लाइ हड़ई रस्ता बंदि कया वेंदा त बिल्कुलु असां कानून जे दायरे खां ॿाहिरि थी करे पोइ पंहिंजी जिदोजहद कंदासीं, छो जो असांखे मजबूर कयो पियो वञे, बार बार असांखे मजबूर पियो कयो वञे। असीं इहा डिमांड कंदासीं त असांजा गुम थियल जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे वापसि कयो वञे ऐं जेको ही तेज़ी सां ऑपरेशन कयो पियो वञे पूरी सिंध में उनखे बंदि कयो वञे, न त उन्हनि जा नतीजा तमामु घणा बुरा निकिरंदा। अवाम ते इन जो इम्पैक्ट तमामु घणो ग़लति थो वञे ऐं जिन माण्हुनि खे रियासत जे लाइ नफ़रत न आहे उन्हनि जी दिलनि में बि नफ़रत पैदा थींदी थी वञे। हीअ नफ़रत वधी वधी हिकिड़ो बाहि जो गोलो थी वञे। इन खां बहितर आहे त इनखे हिते ख़तमु कयो वञे ऐं गुम थियल जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे बाज़ियाब कयो वञे। अगरि उन्हनि ते के केसिस आहिनि या ॾोह आहे त उन्हनि खे अदालतुनि में आणे उन्हनि ते चार्ज शीट कयो वञे। बाक़ी इंसानी हक़नि जी लताड़ खे बंदि कयो वञे, हिन सिस्टम खे बहितर बणायो वञे। जाफ़र मेमण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी साल सिंध मुंहिंजी अमां। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध
जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।